अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर मौजूदु आहियां पंहिंजो चेहटी लेबॉरेटरी ते ऐं जो कॉलेज जी जेका आहे न्याणी जे ॾाज जे सिलसिले में पोस्ट रखी। हुनखे अल्हम्दुलिल्लाह 2 ॾींहं अवल कपिड़नि जी अलमारी बि वठी ॾिनी ऐं अॼु ई हुनजे लाइ थांवनि जो डिनर सेट ऐं वाटर कूलर जेको आहे हीअ ॿई शयूं जेको आहे वधे खे घुरायो आहे न्याणी जे वालिद साहिब खे, जंहिंजे हवाले चयूं था हीअ डिनर सेट आहे असां वटि खोले था ॾेखारियो। मुकमिल सेट आहे जेको प्लस में पंहिंजो उन सां गॾोगॾु जेको आहे हीअ जेको आहे वाटर कूलर आहे सो ख़िदमतूं अलाह जी रज़ा जे लाइ आहिनि ऐं ग़रीब मिस्किन जेको आहे वालिद जंहिंजी मासूम न्याणी आहे ऐं हीअ जेको आहे असां डिनर सेट हुनजे वालिद साहिब जे हवाले था कयूं। हुनजो वालिद साहिब असां सां मौजूदु आहे पर चूंकि असां हुनजो चहिरो न ॾेखारियो आहे, न ॾेखारींदासीं। हीअ अदो आहे अदा तव्हां ॻाल्हायो भली तव्हांखे अलमारी वठी ॾिनी सर अलमारी वठी ॾींदव माशाअल्लाह वाटर कूलर बि वठी ॾिनो ऐं हीअ जेको आहे डिनर सेट जी सर तव्हांजा लख एहसान अलाह जा एहसान आहिनि, अलाह जा एहसान। मदद कयो था मूं ग़रीब मिस्किन जी, अल्लाह ताला तव्हांखे बि ख़ुशि कंदो, भाउजनि खे बि जेको करे थो ॾिजे। आमीन। हीअ असांखे शदादकोट मां 5000 रुपया हिते शेख साहिब पोइ असां जेको आहे हीअ उते ख़र्च कया आहिनि ऐं हीअ ख़िदमतूं अलाह जी रज़ा जे लाइ ऐं अल्लाह ताला हीअ ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। पोइ जेको बग़ैर कंहिं फ़र्क़ु रंग नस्ल ज़ात पात जे कोशिशि आहे क्योंकि न्याणियूं ग़रीब जी हुजे या अमीर हुजे न्याणी त न्याणी आहे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणीअ खे रहमत जेको आहे ऐं हुनजो वॾी अज़मत बयानु कई आहे। ज़ाहिर आहे हिकु वालिद हुजण जे नाते हुनजे दिलि में इहे अरमान हूंदा आहिनि त मां पंहिंजी न्याणीअ खे जॾहिं पाण वटां रुख़सत कयां त हुनखे एतिरो ॾियां त जीअं हू ख़ुशि वञे। छो त असां वटि हाणे हूअं त सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सादगी जो हुकुम ॾिनो आहे पर चूंकि हिते ही दुनिया जेका आहे उहा तमामु घणी तेज़ थी वई आहे ऐं जेकर केरु पंहिंजी न्याणीअ खे इन ख़ाली हथे मोकिले थो त कुझु सवालात थियनि था। छो त हिते ईअं हूंदो आहे त ससु खे नुंहुं जे बजाए पंहिंजी धीउ जो घरु चवंदी आहे त उहो सुठो हुजे ऐं उनजो घणा ई मामलात आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं। अलाह खां दुआ आहे अलाह ताला न्याणी जो भलो फ़रमाए। अगरि को बि दोस्त हिन न्याणी जी मदद करणु चाहे त सिधो असां पंहिंजे वालिद साहिब जो नंबर वठे ऐं असां जेको आहे गुज़ारिश कंदासीं त हुनजी मदद कयो। असां वटि हुनजो नंबर मौजूदु आहे, भली तव्हां हुन सां पाण सां मदद करे सघो था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।